इन खां पहिरियां जो असांजो दिमाग़ फिरी वञे, जेतिरो जल्द थी सके हितां निकिरी वञ, न त ख़ामख़ा असांजी गिरोद जी आवीअ में सड़ी रख थी वञे। शेर खान फौलाद जो जिस्म रखे थो, फौलाद जो जिस्म। हिन फौलाद जे जिस्म खे साड़न या गारण तव्हांजे बस जी ॻाल्हि न आहे। मां हिते आयो आहियां हिकु मक़सद जे ख़ातिर, वो मक़सद आहे न्याणीअ खे तव्हांजे क़ैद मां आज़ाद कराइण। अॼु ही शेर खान वाइदो थो करे त उन मासूम न्याणीअ खे तव्हांजे क़ैद मां मूंखे आज़ाद कराइणो आहे। वो छुन तव्हांजे लाशनि जे मथां लतूं रखी मूंखे गुज़रणो पए, पर पोइ बि पोइते न हटंदुसि। तव्हांखे तमामु जल्द ॿुधाईंदुसि त ही शेर खान शींहुं आहे, शींहुं। हाणे हिन शींहुं जो शिकार करणु तव्हां जहिड़नि गिदड़नि जे वस जी ॻाल्हि न आहे, छो त गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगी खां शींहं जी हिक ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे, हिक ॾींहं जी। मौला तो जाने मौला दादा, इन शींहं खे सरगस जे शींहं वांगुर पिंजरे में बंद करणो पवंदो, बंद करणो पवंदो। हाँ अनवर, इनखे इहा ख़बर नाहे त असां उन छोरीअ खे कब्र खोटे दफ़न त करे छॾींदासीं, पर उनखे वापसि कोन कंदासीं। कॾहिं कोन। अरे हेॾा उथी हाणे घर जो कमकार कर। आऊं का तुझी नौकरियाणी कान आहियां जो सॼे घर जो कम आऊं कयां। पाण आहे सा रही सियाणी थियो वेठी आहे, अञा बि कुंवार थियो सेज ते वेठी आहे। उथी हाणे उथी। मूंखे एतिरो लाचार कोने जो मां घर जो कम कयां। जेकॾहिं तूं एतिरी नाज़ुक ऐं नफ़ीसड़ी आहीं न त चौवलीअ खे त नौकरियाणी रखी ॾेई। बाक़ी ये मूं अॻियां हुक्म न हलाए, न इहो वाथण, न त छा तू मूंखे कंदी छा? काल ॿुध, उथी उथी यकदम उथी, न त निड़ी ते न ॾेई साह कढी छॾींदी सही। ॿुधाई कोन तो साया तो सा। उथी उथी ये कान सुनी न, कान सुनी। आऊं चवई थी भली थी तो जन्नत होश कर, जन्नत होश कर, छो छिती थी? हाँ चवई थी परे थी तू न विच में ॻाल्हाए। अॼु तो मुंहिंजो पूरो कंदी सा। मां चवां तो हथ कढ नाज़ामा, कढ हथ त खल न लाए छॾियईं। हाणे मुंहिंजी क़िस्मत जेके सॼण सम्झंदी हुअसि, अॼु वरी मूंखे अखियूं थो ॾेखारे। जैसा सॼी ज़िंदगी वफ़ा कर, अॼु वरी मुंहिंजो दुश्मन थी पियो आहे। सोन ॾाइण जे करे
सॼे शहर में तव्हांखे बदनाम कयो, तव्हांजी का इज़त ई कान रखियसि, हिकु धारे मर्द सां बनी वई हली। अॼु उनजे करे तूं मूंखे दड़का थो ॾी। अॼु वली खे प्यारी थी वई आहे, तुझी दुश्मन थी वियसि। शाबाश ते वली। जन्नत जन्नत तू उबतो मकसद न कढ। मां सिर्फ तव्हांजे झेड़े किरोध खां बेज़ार आहियां, इन करे चयुमि। वाह वाह, कालो को ॾींहुं आहे। चवंदो है हिन छोरी जो टंगो बाहु भरी छॾीसि, कुझु कोन चवंदो है। हाणे छा त निकाह विधो अथई, हिन ॾाहिड़ी जे मथां कख बि नथो सही। भली तूं मूंखे छिड़बू ॾे, पर यादि रख वली, ही जेका भाॼियो कड़ अथई न, ॾिसजांइ वेठो कुझु ॾींहंनि खां पोइ वरी सभिनीनि जे मुंहं ते कराण मले ईअं भॼी वेंदई हली, वरी बि आऊं तोखे कमु ईंदुसि। बस हाणे जन्नत बस, खुदा खे मंझ माठ करे वे। मां अॻे ई परेशान आहियां, वधीक मुंहिंजो रत न साड़ त मारे न विझाए। वञाणे मानी खणी आ, मारे छॾ मूंखे, मार मूंखे। इन नवाब सादी खे तूं कुझु नथो चवी। मानी खणी आ। अल्लाह तो ते पुछो मार खुदा दी कवड़ी। तारो जे करे चाचा, तारो जे करे मौला दादा वारा मूंखे बुज़दिल था समझनि। तारो जे करे मां सब्र में आहियां। अॼु मूंखे ॿई मिलिया, अनवर ऐं मौला दाद। उन्हनि ॿिन्ही जेकी कुझु मूंसां ॻाल्हायो न, दिलि त चए पई त निड़ीअ ते यत रखी कयां न पूरो। तारो जे करे सब्र खां कमु वरितो आहे। मूंखे ॿुधायो मूंखे त केतिरो मूंखे सब्र करणो पवंदो। वकील सां मिली आयो आहियां शेर खान, उन कोर्ट में केस दाख़िल करे छॾियो ऐं वली दादा वारनि खे नोटिस मिली चुको आहे ऐं हिकु हफ़्ते अंदरि वली दादा वारनि खे नाज़ा कोर्ट में पेश करणी पवंदी। अलाह कंदो हिकु हफ़्ते अंदरि नाज़ा अची वेंदी, पोइ वली दादा वारनि खां अॻियों पोयों हिसाब वठंदो। हाँ शेर खान, असांजे करे अञा तोखे हिकु हफ़्तो ज़हर जो ढुक पीअणो पवंदो। हिकु हफ़्तो वॾो आहे चाचा, वॾो आहे हिकु हफ़्तो। मां त हिकु ॾींहुं बि सब्र नथो करे सघां। असांजे करे तोखे सब्र करणो पवंदो, न त हू ज़ालिम अलाह पुॼंदो, मुंहिंजी न्याणीअ खे मारे छॾींदा। अम्मा, अदा शेर खान त माठ में आहे, पर हू मौत खे कूर कूर कंदा था वतन। असां बात था मटायूं, हू फिरी असांजे अध था वठनि। असांजे सब्र खे हू बुज़दिली था सम्झनि। वक़्तु हाणे घणो परे न आहे मोर पुट, इहा बि ख़बर पइजी वेंदी त केरु ॾाढो आहे ऐं केरु कमज़ोर। ठीकु आहे चाचा, मां कोर्ट जे फ़ैसिले ताईं इंतज़ार थो कयां। अव्हां इहो मसइलो हल करे वठो। तेसीं ताईं तव्हांजे रहण जे लाइ हिते मां को घर ख़रीद कयां थो चाचा, छो त पंहिंजे घर में रही करे वली दादा वारनि सां वेड़ सोलो थी पवंदो। सभ खां पहिरीं तव्हां हुननि जी ज़मीन ऐं ही घर ख़ाली कंदो। वकील चयो त छोरीअ खे हर हाल में कोर्ट में पेश करणो पवंदो। हाँ मौला दादा, जज जे साम्हूं बयान थींदो। अदा छोरी त बयान पंहिंजे पीउ मां जे फ़ाइदे में ॾींदी, असांखां जान छॾाइण जे लाइ। हाँ अनवर, इन मसइले जो हल ॻोल्हणो पवंदो।
जेकॾहिं छोरी कोरट ताईं पहुती त ईअं सम्झ त छोरी असांजे हथनि मां निकिरी वई ऐं जेकॾहिं छोरीअ खे वापसि वठी विया न त सभु माण्हू असांजे मथां खिलंदा। अदा ॿियो को चारो न आहे? मुला दादा तो अञा मूंखे सुञातो ई न आहे। तूं वेही तमाशो ॾिस त मां कीअं थो सभिनी जी अखियुनि में धूड़ विझां। नामुमकिन आहे अदा। हाणे ईअं सम्झी या छोरी असांजे हथनि मां निकिरी वई। इन जो आख़िरी हल इहो आहे त हाणे छोरीअ खे ई पूरो करे छॾियो। जेकॾहिं ॿियो को बि चारो न मिलियो त पोइ इहो ई कमु कंदासीं। छोरीअ खे मारे छॾींदासीं पर वापसि कोन कंदासीं। जानू जानू हेॾा सारा टे हमराह साण करे वठी हुआ ऐं वरी वली दादा वारनि जे ॻोठ जे ॿाहिरां फिरी मोटी आहियूं कई कुझु बि कोन त पोइ हेॾनि हमराहनि वठी वञण जी ज़रूरत कहिड़ी हुई? बवल साईं जानूअ जी जान बहाज़ुर आहे। तव्हां हुकुम कयो त वली दादे घर में घिड़ी पवां। इहो असांजे शान वठाई न आहे त दुश्मन जे घर में घिड़ी पऊं। हिन वक़्तु वली दाद वारा होशियार थी विया आहिनि। ॾाढो मुश्किल सां थींदा। बाबल साईं तव्हां बेफ़िक्र थी रहो। घणो वक़्तु वली दाद वारा असां खां लिकी कोन सघंदा। रुगो हुननि जो छिरक ख़तमु थियण ॾियो। जे ख़ौफ़ ख़तमु थींदुनि न पोइ जीअं साम्हूं आया विच रस्ते ते लेटाल ॿुधंदे। जानू मां वली दादा वारनि खे चङी तरह सुञाणा। हुननि में आकड़ तमामु घणी आहे ऐं हू असांजे ख़ौफ़ खां लिकी घरनि में कोन वेहंदा। इन करे चवां थो ॾींहुं ज़ाया न कर त अकबर सचल ऐं दिलदार खे साण करे वरी कंहिं न कंहिं हिक हमराह खे लिटाए थो। रुस्तम सां निकाह त थियो पर रुस्तम मूंखे अहिड़ो कुर्ब ई न ॾिनो। हर वक़्तु शक कंदो रहे थो। ऐं रबू रबो दिलि ऐं जान सां अञा ताईं मूंखे चाहे थो। पोइ छो न मां रबो सां। अम्मा राणी जी जी चाची। तू हिते बीठी छा पई करी? चाची घर में बीठी आहियां, ॿाहिरि गिटी में त न बीठी आहियां न। चाची पानी त पी यार। हा बा ॾियां थी पाणी। अम्मा सच चवां त कावड़ न कजाए। ध्यान कर चाची। मुझे पुत्र रुस्तम जो शक गलत ना है। छा इहो छा पई चवी चाची? हूं पंहिंजी हिन अखियुनि सां ॾिठो आहे
जीअं ई रब्बू मानी खाइण लाइ वेठो आहे त तूं पंहिंजूं अखियूं उन मां कढियूं न आहिनि। चाची रबो त मूं तरफ़ ॾिसंदो पियो रहे। जेकॾहिं औरत मर्द खे पाण तरफ़ दावत ॾींदी त मर्द किथे थो रुकी सघे। इन ई करे चवां थी त तूं पाण खे संभाल। जेकॾहिं तुंहिंजा इहे ई पेर रहिया न त सौट ॿई पाण में दुश्मन थी पवंदा। चाची मुंहिंजा पेर सही आहिनि, तूं अजायो थी मुंहिंजे मथां इल्ज़ाम आणी। जेकॾहिं मां रबो जी तरफ़ ॾिठो बि आहे त हिन में ॾोह कहिड़ो आहे? इन में को बि ॾोह न आहे। जेकॾहिं शादी खां पहिरीं रब्बू सां तुंहिंजो को बि वास्तो न हुजे हा ऐं तूं शादी खां पहिरीं रब्बू खे चाहींदी हुईं ऐं हाणे बि तुंहिंजे दिलि में रब्बू जे लाइ चाहत आहे। इन ई करे तोखे राणी चवां थी त ख़ुदा खे मन ऐं पंहिंजो पाण खे संभाल, न त रुस्तम वॾो नुक़सान कंदो ऐं उन शक में किथे तूं न मारिजी वञी। चाची जॾहिं तूं ई मुंहिंजे मथां इल्ज़ाम आयो त पोइ रुस्तम किथे मुड़ंदो? जेकॾहिं मां तुंहिंजी दुश्मन हुजां न त तो ख़िलाफ़ पंहिंजे पुट जा कन भरिया हा, पर मां त हर वक़्तु हुनखे रोकींदी रहां थी। जेकॾहिं हाणे तूं पंहिंजे पाण खे न रोकियो न त मां तुंहिंजे ऐं रुस्तम जे विच में कोन ईंदसि ऐं रुस्तम जी कावड़ खे न तूं पाण मुंहुं ॾिजां। हा हा मां पाण ई मुंहुं ॾींदसि, तूं विच में न अचिजांइ। अदा मोर शेर खान खे हिते वठी वियो आहे ऐं असां हुनखे कुझु करण खां रोके रहिया आहियूं। जेकॾहिं असां ईअं कंदा रहियासीं न त शेर खान बि असांखे पंहिंजी हाल ते छॾे हलियो वेंदो। त पोइ तूं ई ॿुधाए छा कयूं था? छा वरी छा कंदासीं? ॾियो शेर खान खे इजाज़त त करे वलीदाद वारनि खे पूरो। जेसी ताईं हुनखे नथो ख़त्म करे तेसी ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून न मिलंदो। अदा मुंहिंजे दिल ते बाहि पे ॿरे, बाहि, इंतकाम जी बाहि। पर मां लाचार ऐं मजबूर थी पियो आहियां। मुंहिंजो वस नथो पहुचे, न त वलीदाद खे घर में खिड़ी हुनखे ख़त्म कयां। पर इहो कमु त मुंहिंजी पहुच खां ॻरो आहे। बेचारा इहो कमु मोर ऐं शेर खान कंदा, पर इन खां अॻु नाज़ा खे आज़ादु कराइणो पवंदो। हा अदा, असांजी न्याणी बाहि में पियल आहे। असां जल्द करे इंतकाम न वठंदासीं। जेकॾहिं असां थोरी बि तकड़ कई न त हू ज़ालिम नाज़ा खे ज़िंदा न छॾींदा। भाॼाई, नाज़ा जेतिरी तव्हांखे प्यारी आहे न मूंखे ओतिरी प्यारी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ भाॼाई, वलीदाद वारा नाज़ा खे कोन छॾींदा। बिज़ार जॾहिं कोर्ट जो ज़ोर पियो त पोइ छा था करे सघनि? मारे छॾींदसि अदा, मारे छॾींदसि, पर घर खां ॿाहिरि हरगिज़ कोन वञणु ॾींदसि। ख़ैर घुर अदा, ख़ैर घुर। इहा हक़ीक़त आहे। तव्हां पंहिंजे दिलि खे दिलासा भली पिया ॾियो, पर इन ॻाल्हि खां तव्हांजो अकुल इनकारी नथो थी सघे। इहो तव्हां बि सम्झो था त जॾहिं न वलीदाद खां ॻाल्हि ॻरी थी त हू नाज़ा खे मारण में देर न कंदो। जेकॾहिं ख़ुदा का भलाई करे त उहा ॿी ॻाल्हि आहे। बेचारा मूंखे उन रब धणीअ में आसरो आहे जेको ज़िंदगी बख़्शण वारो आहे, ऐं मूंखे उन रब जी ज़ात में आसरो आहे त असांजी न्याणी सही सलामत उन्हनि जे चंबे मां आज़ादी असां वटि पहुचंदी। पर इन ॻाल्हि खां तव्हांजो अकुल इनकारी नथो थी सघे। इहो तव्हां बि सम्झो त जॾहिं न वलीदाद खां ॻाल्हि ॻरी थी त हू नाज़ा खे मारण में देर न कंदो। जेकॾहिं ख़ुदा का भलाई करे त उहा ॿी ॻाल्हि आहे।
मूंखे उन रब धनीअ में आसरो आहे जेको ज़िंदगी बख़्शण वारो आहे ऐं मूंखे उन रब जी ज़ात में आसरो आहे त असांजी न्याणी सही सलामत उन्हनि जे चंबे मां आज़ादीअ सां पहुचंदी।